अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सोजरो न्यूज़ में भली कार क्राइम रिपोर्टर सिंध एजाज़ हुसैन मेमन की ख़बर मूजिब डहरकी में सिंधी शागिर्द तहरीक मरकज़ पारां ऐलानियल ज़िला ऑर्गेनाइज़र अली गौहर मलिक की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अगवाननि ॻाल्हाईंदे चयो त कराची यूनिवर्सिटी में इंतहा पसंद गिरोह तरफ़ां सिंधी ॿोली ख़िलाफ़ तासबाणो रवैयो ख़तरनाक आहे। यूनिवर्सिटी अड़े गिरोह ते पाबंदी लगाए तालीमी इदारनि में सिंधी ॿोली जो सब्जेक्ट लाज़मी करार ॾिनो वञे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन मेरिट जो जनाज़ो कढियो आहे। ज़िम्मेवार ऑफिसरनि वज़ीरनि कामोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। KSP पॉलिसी सिंध दुश्मन बीटी पॉलिसी आहे, तंहिं करे रद्द कयो वञे ऐं ओपन मेरिट तहत दाख़िलाऊं वरितियूं वञनि। कराची जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे हॉस्टलनि ते फोर्सिस पारां कयल कब्ज़ा ख़तमु कया वञनि। हॉस्टलूं शागिर्दनि हवाले कयूं वञनि। डॉ यूनिवर्सिटी जे 12 शागिर्दनि खे तासुब परस्त VC समरीन आसमा ऐं इंतज़ामिया रेस्टिगेट कयो आहे। 4 महीना गुज़रण बावजूद सिंधी शागिर्दनि खे बहाल न कयो पियो वञे। सिंधी शागिर्द तहरीक मुतालबो थी करे त पुरअमन ज़हीन शागिर्दनि खे बहाल कयो वञे।